सिंध टीवी न्यूज़ सां गॾु मां निदा अबड़ो। हेडलाइन सवाल ॾिठियूं तफ़सीली ख़बरुनि में भली कार। बुलेटिन जी शुरूआत में ख़बर शामिल कंदालूं। सुप्रीम कोर्ट रियासती उहिदेदारनि खे आइन खां मथां कंहिं बि क़दम खां रोकींदे अमन अमान जी सूरत-हाल बरक़रार रखण जो हुकुम ॾिनो आहे। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट डिप्टी स्पीकर जे क़दमनि जो जाइज़ो वठंदी। सुभाणे सभिनी धुरनि खे ॿुधो वेंदो। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में टे रुकनी बेंच पार्लियामेंट में थियल कार्रवाई ते पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी कई। बेंच में जस्टिस मोहम्मद अली मज़हर ऐं जस्टिस इजाज़ुल हसन शामिल आहिनि। ॿुधणी दौरान अदालत रियासती उहिदेदारनि खे को बि कानून खां मथां क़दम खणण खां रोके छॾियो। अदालत सुप्रीम कोर्ट बार ऐं सियासी पार्टियुनि खे पाण मुरादो नोटिस केस में धुर बणाइण जो हुकुम ॾिनो ऐं चयो त जज समूरी सूरत-हाल खां आगाह आहिनि। वधीक ॿुधणी सुभाणे कई वेंदी। चीफ जस्टिस जो चवणु आहे त सियासी पार्टियूं पुरअमन रहनि, को बि आइन खां मथां क़दम न खंयो वञे। अदालत बचाव वारे सेक्रेटरी खे मुल्क में अमन अमान बाबति क़दमनि ते आगाह करण जो नोटिस जारी कयो। चीफ जस्टिस जो चवणु हुयो त रमज़ान शरीफ़ आहे, उहो ॿुधणीअ खे इंगाइण नथा चाहिनि। चीफ जस्टिस जो चवणु आहे त को बि हुकूमती गैर आइनी हरकत न करे। अदालत जो हुकुम इहो ई आहे। जस्टिस उमर अता बंदियाल पीपीए जे दरख़्वास्त मुक़रर करण जी हिदायत कई ऐं चयो त सुप्रीम कोर्ट डिप्टी स्पीकर जे क़दमनि जो जाइज़ो वठंदी।